नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक़्तु असीं तव्हांखे ख़बर मां ख़बर ॾींदा हलूं त मटियारी लॻ ॻोठ अलाॾिनो सांध में पुराणे तकरार तां शाहपुर थाणे जी हद में मंगवाणा बिरादरी में झेड़ो, पीउ पुटु क़तल थी विया आहिनि। क़तल थींदड़नि में सूमार ऐं संदसि पुटु जीअंदो आहे, जंहिंखे तालका अस्पताल मटियारी पहुचायो वियो। क़तल थींदड़ जे भाउ मीडिया सां ॻाल्हाईंदे ॿुधायो त गुलाब, शबीर ऐं गुलाम अली गॾिजी करे हमलो कयो आहे। झेड़े जो सबबु ॿुधाईंदे चयो त तक़रीबन 12 साल पहिरीं फसल जे भेल तां झेड़ो शुरू थियो। इन वक़्तु हिकु क़तल थियो, जंहिंजी सज़ा जेका क़तल थिया जेल मां काटे मोटी आया आहियूं साल खनि पहिरीं, लेकिन राॼणो ठा न थी सघियो आहे। पुलिस ते इल्ज़ाम हणंदे चयो त 4 ॾींहं पहिरीं असां दरख़्वास्त एसएसपी मटियारी खे ॾिनीसीं त असांखे ख़तरो आहे, लेकिन का बि कार्रवाई न थियण सबबु हीउ वाक़ियो पेश थियो आहे। असां सां ज़ुल्म थियो आहे। असीं ग़रीब माण्हू आहियूं, केरु कोन्हे असांजो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।